सजावल में कोरोना वायरस की टी लहर सबब मुकम्मल लॉकडाउन बाबत सिजावल जे अवाम DHO सिजावल SSP सिजावल जूं सिंध धरती सां ॻाल्हियूं। वधीक तफ़सीली रिपोर्ट ॾिसूं था अमजाद पठान जी। सॼे मुल्क जा सिंध में भी कोरोना वायरस जूं कहिड़ी कार्रवाई जारी आहिनि। इन सिलसिले में सजावल में मुकम्मल लॉकडाउन लगायो वियो आहे। केतिरा ई दुकान सील कया विया आहिनि ऐं केतिरनि ई दुकान मालिकनि ते ॾंड पिणु वधा विया आहिनि। जीअं त ही ईद उल फितर जो मौक़ो आहे जंहिंमें गुरबत जे चकी में पीसजंदड़ सजावल जो ग़रीब अवाम वधीक मुश्किलातुनि जे भर चढ़ियल आहे। ॾियारीअ ते कमु कंदड़ मज़दूर तोड़े विचोले तबिके जे माण्हुनि लाइ पंहिंजे ॿारनि बचनि लाइ नवनि कपिड़नि जी ख़रीदारी या ईद जी तयारी मुकम्मल तौर ते मुश्किल बणिजी वई आहे। जीअं त ज़िलो सजावल सिंध जो पुठिते पियल ऐं पसमाइंदा ज़िलो आहे। हिते अॻे ई बुख बदहाली ऐं बेरोज़गारी इरूज ते आहे। वरी जो मथां लॉकडाउन सबबु सॼो कारोबार ठप त हिते अहसास महरूमीअ जो शिकार अवाम जो जीअण ई जंजाल थी पियो आहे। तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त इंतिहाई गुरबत ऐं मफ़लूजी वारी ज़िंदगी गुज़ारींदड़ ग़रीब माण्हू साल में फ़क़ति ईद ॾियारे ते ई को नओं जोड़ो ख़रीद करे ईद मल्हाईंदा आहिनि, पर हिन भेरे खां साल में इहो हिकु जोड़ो ख़रीदण बि कोरोना वायरस सबबु खसियो वियो आहे। जॾहिं त DHO सजावल डॉक्टर शहनाज़ ख्वाजा जे चवण मूजिबि त अल्हम्दुलिल्लाह सजावल में हिन वबा जो रेशियो तमामु घटि आहे जो लॻभॻि 24,000 खनि माण्हुनि जूं कोरोना टेस्टूं कयूं वयूं आहिनि, जिन मां फ़क़ति 719 माण्हुनि जूं टेस्टूं पॉज़िटिव आयूं आहिनि। उहे बि मुकमल तौर ते सिहतयाब थी विया आहिनि ऐं टी लहर में ज़िले सजावल में कोरोना वायरस खे को बि जानी नुक़सानु नाहे थियो। उन बाबति असां सजावल जे अवाम सां ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु SSP सजावल सैयद इमदाद अली शाह ऐं DHO सजावल डॉक्टर शहनाज़ ख्वाजा सां पिणु ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं जीअं ई 24 तारीख़ खां वठी 30 तारीख़ जो अवेयरनेस EPI जो जीअं वर्क शुरू थियो, उन में असां सिर्फ़ु EPI खे कोन ॾिनो, पर असां उन सां गॾु गॾु कोविड वैक्सीनेशन ते भरपूर अवेयरनेस कयो। मतिलबु हींअर हेसि ताईं जेको तव्हां घणियूं टेस्टूं कयूं आहिनि उन मां घणा पॉज़िटिव आया आहिनि ऐं घणा नेगेटिव आया आहिनि, इहा असांखे फ़िगर ॿुधाइजो। कल्ह जो जेको मां फ़िगर ॿुधायां, असां वटि तक़रीबन 2% या 3% जो अचे पियो ऐं इहो अलाह जा करम आहिनि या असां ते रब जा एहसान आहिनि। कल्ह असां वटि कया आहिनि 546, जंहिंमां 19 पॉज़िटिव आया आहिनि, पर उहो 3.1% थिए थो ऐं उहे सभु एक्टिव आहिनि ऐं उहो सभु होम आइसोलेटेड आहिनि। हूअं बि असां वटि आइसोलेशन वार्ड बि आहिनि, जंहिंमें असां वटि 20 बेडनि जो सजावल में आहे, 16 बेडनि जो दीवान शुगर मिल ते आहे। हिकिड़ो क्लोटिन वार्ड बि जेको असां हींअर उहो इहो वार्ड जेको आहे उन में तक़रीबन 160 बेड आहिनि, पर अलाही महिरबानी में उन में पंहिंजी ॾींहं ताईं को बि दाख़िल कोन्हे ऐं असांजा जेके बे आहिनि उहो बि माना बिल्कुलु सही आहे। जेका टी लहर कोरोना वायरस जी जेका वबा जेका अचे थी तमामु ख़तरनाक नमूने सां ऐं सजावल में बि हुनजो जेको रेशियो ज़्यादा वधंदो पियो वञे, तमामु ख़तरनाक आहे। सजावल ज़िले खे 9 साल थी विया आहिनि ज़िलो थी लॻे। हींअर सजावल में घणी नफ़री आहे, घणी नफ़री हुअणु खपे हिकु ज़िले खे। असल में असां वटि जॾहिं आऊं हिन 2016 में हुउसि त उन में अपॉइंटमेंट थियण जी कोशिशि थी, जेका न थी सघी। उन में 140 माण्हू, छो जो असांजी सैंक्शन आहे 1000 कुझु, असां वटि बुकिंग आहे 500 ऐं हेॾी वॾी एरिया आहे। उन जे हिसाब सां कुझु थाननि लाइ मूं लिखियो 2016 में जॾहिं मां आयुसि तॾहिं थाननि लाइ लिखियो, उहो पोयां पीछो न थियण जे करे कोन थिया आहिनि। कुझु बिल्डिंगूं ठहनि पियूं जे हिसाब सां, पर उहे थाना डिक्लेयर न थिया। जेका हाणे वरी नई सही शुरूआति कंदुसि त उन्हनि खे थाना डिक्लेयर करायां, त उन हिसाब नफ़री अञा वधीक असांखे ज़रूरत पवंदी थाना डिक्लेयर थियण सां। त नफ़रीअ जी शार्टेज आहे। सभिनी खे हथ ॿधी इहो अर्ज़ु कंदुसि त मास्क पाइनि, जीअं गवर्नमेंट जी SOP आहे, हथ धोअनि, सैनिटाइज़र नथा वठी सघनि, साबुण त इहो नंढो वठी सघनि था, घणे खां घणो टाइम ज़्यादा में ज़्यादा हथ धोअनि, सफ़ाई रखनि ऐं मास्क पाइनि, मास्क जो इस्तेमालु कनि। शहर में अचनि त मास्क जो इस्तेमालु कनि, पर मास्क जेसि ताईं तव्हांजो नक, छो जो नक वात तव्हांजी तॾहिं खुलंदो, वात ताईं नक थो इफेक्टिव थिए। वात तव्हांजो तॾहिं खुलंदो जॾहिं ॻाल्हाईंदो, पर नक मां 24 कलाक तव्हां साहु खणो था। जेसि ताईं तव्हांजो नक मास्क में बंदि न आहे, मूं अक्सर हिते ॾिठो आहे त मास्क पातल आहे पर नक खुलियल आहे, उन मां को फ़ाइदो कोन्हे। ऐं फ़ासिलो ज़रूरी आहे, हथु ॾियणु बंदि कयो। असांजी रिवायत आहे, ठीकु आहे, पर
कंहिं ज़माने में असांजी रिवायत इहा हूंदी हीअं करे सलाम करण जी। हाणे सम्झो उहो ज़मानो पुराणो अची वियो आहे, उन ते अमल कयो त हथ ॾियण खां अवॉइड कयो, हथ न मिलायो, जे मिलायो बि मजबूरी त सैनिटाइज़ कयो या फौरन धो, बजाए कि मुंहं ते लॻाइण जे तव्हां हुनखे फौरन धोई छॾियो। इहो आऊं रिक्वेस्ट कंदुसि सिजावल जी आवाम खे त इन ते SOP ते सख़्ती सां अमल कनि। उन में संदन जे पंहिंजे घर जो, ख़ानदान जो, असां जेके मर्द ॿाहिरि था निकिरूं उहे किरोना खणी घर वेंदासीं, घर वारा इफेक्ट थींदा। अहिड़ा इलाही मिसाल आहिनि, सॼो सॼो घर इफेक्ट थी वेंदो आहे। त पंहिंजी हिफ़ाज़त कयो, ॿियनि जी बि हिफ़ाज़त कयो। महिरबानी, थैंक यू। हाणे असां मिसकीन वीचारा मज़ूरी कमाइनि, मज़ूरी खाइनि, पेट में खाइनि कि बच्चनि खे ईद कराइनि। हीउ कहिड़ो असां सां ज़ुल्म नाहक ग़रीबनि सां कयो आहे न। ईद जे मौक़े में जमा एॾो ज़ुल्म कयो आहे, असां सां छो एॾो ज़ुल्म कयो आहे न। असांजे ईद जो मौक़ो, रोज़नि जा ॾींहं लॻा पिया आहिनि। बीमारी आहे त ॿिए पासे आहे, मरणो वञूं त अॼु मरंदासीं, सुभाणे मरंदासीं, रोज़ियूं असांजूं को बंदि कयूं आहिनि। अलाह जे तरफ़ां मौत थो अचे खां भई असांखे कोन था ॾियो, अची वेंदो त मरी वेंदासीं। अमी असांखे केतिरो बचाईंदा, असांजूं रोज़ियूं बंदि करे छॾिया, बच्चा असांजा तड़फनि पिया। असीं किथां फितरिया ॾियूं, किथां असीं अंग ढकियूं, किथां असीं बच्चनि खे ईद करायूं। ख़ुदा जो ख़ौफ़ पर ॾिजो, एॾो ज़ुल्म न करियो। ऐं हथरां में ज़ुल्म करियो। असांजे बच्चनि जूं रोज़ियूं बंदि, दुकान बंदि, मज़ूरियूं बंदि, केॾा वञूं असीं ग़रीब मिसकीन। असीं छा करियूं? बादशाह खे जजाती ॾींदासीं, मरंदासीं कोन, बादशाह पाण मरी वेंदो। असीं जब असां मौत असां तो अल्लाह तो मोकिले, मरी वञूं त मरी वञूं, पर असांजूं रोज़ियूं त बंदि न करियो। असांजूं बच्चा पिया तड़फनि, असांजा वीचारा ईद लाइ रुअनि पिया, कपिड़नि लाइ रुअनि पिया। असीं केॾा वञूं? बिगड़ंदी, ख़राबु थींदी, माण्हू चोरी कंदा, माण्हू इहो फुरो कंदा। ज़ाहिर ॻाल्हि आहे, हीअ जेको माण्हू जेको आवाम रेशो थींदो, जेको गुरबत आहे तमामु घणी आहे। हींअर छा हालत कहिड़ी लॻी वई आहे, अटो घणे किलो आहे, खंडु घणे किलो आहे, माण्हू केॾां वेंदो? लॉकडाउन जो मक़सदु इहो न आहे तव्हां बंदि करियो, बचा बुख मरंदे आहे। ठीकु आहे, लॉकडाउन जो तरीक़ेकार उसूल ते अमल करियो, उनखे तव्हां गाइड करियो, थोरो गवर्नमेंट बि थोरो उनखे रिलीफ ॾे माण्हू केॾां वेंदा? माण्हू इहो लॉकडाउन जे पोयां वञा खाईंदा किथां खाईंदा? हीअ महांगाई केॾी लॻी पई आहे, माण्हू परेशान आहिनि, माण्हू ख़ुदकुशी कंदा इन हालत में। ज़ाहिर आहे न, ये तव्हां असांखे प्रेशर विझंदा, लाज़मी बंदि कंदासीं, रोड बंदि थींदो, माण्हू शुरू कंदा। हाणे हींअर बि आया आहिनि, हुनजी दुकान वीचारा सील करे आया आहिनि हुनजो। ऐं उन ग़रीब ॾोह कहिड़ो कयो, कमाए 500 रुपया कोन्हे, दुकान सील करे 1500 रुपया जो त फार्म उहो चालान भरे ॾियो, तव्हां बंदि करी दुकान खोले ॾी तव्हांखे। तमामु ग़लति आहे न इहो तरीक़ो। को अमल हुअणु खपे, को तरीक़ेकार हुअणु खपे। हिते आहे कोन वठण लॻी पई आहे, ग़रीब माण्हू ते ज़ुल्म आहे। रेड़ी वारो, छाबड़ी वारो छा कंदो? उहो केॾां वेंदो शाम जो? हुनखे 500 रुपया खपनि। हिंदोर में 500 रुपया का ॻाल्हि ई कोन्हे, पर 500 त घर खणी वञे घटि में घटि, त हुनजी हालत ख़राबु लॻी वई आहे, तमामु हालत। हीअ अञा हालत ख़राबु थींदी। अलाह रहम करे, वबा आहे, असीं मञूं था, पर हुन ते वबा ते जेकी एतिरी न आहे जेतिरो पाण हिते हालात थी विया आहिनि, घटि आहिनि। वबा आहे, असीं इहो कंदासीं, आवाम खे रिलीफ थो ॾियो। ईद जो टाइम लॻो पियो आहे, ईद लॻी पई आहे, माण्हू पचाए ईद त कनि। को दर्जी आहे, को दुकानदार आहे, को नाई आहे, को अलाह तोखे निकिरे जॻह ते, को रक्शे वारो आहे वीचारो, केॾां वेंदा? हे सभु इन्हनि आवाम जे पोयां आहिनि न। बाबा असांखे कोरोना वायरस मारे या न मारे, पर बुख ज़रूरु मारे छॾींदी। ईद जे सगोरे ॾींहं ते नवां कपिड़ा त पंहिंजी जाइ, पर अंगण जा चुल्हा बि उजामे विया। मौत त हर साह वारे ते अचिणो आहे, पोइ इहो बादशाह हुजे या मिसकीन। बुख न बुखे मरूं, उन खां बहितर आहे त असांखे कोरोना वायरस जे रहम करम ते छॾियो वञे। अवां सिजावल जे अवाम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन वधीक चवणु आहे त मञूं था त कोरोना वबा आहे, पर उन लाइ को तरीक़ेकार हुअणु घुरिजे। ईअं हिकदमि हर चीज़ लॉक करण सां माण्हू बुख न खे ख़ुदकशियूं कंदा, फुरूं ऐं चोरियूं कंदा, ऐं बदअमनीअ सां गॾु ॿियूं समाजी बुरायूं वधंदियूं। होॾां SSP सिजावल सैयद इमदाद अली शाह ॿुधायो त कंहिं ज़िले खे जेका नफ़री हुअणु खपे उहा असांजे ज़िले खे न आहे। सॼे ज़िले में फ़क़ति 550 या 600 नफ़री मौजूदु आहे, पर असां कोशिशि करे ज़िले में अमन व अमान जी सूरत हाल समेत ॿियनि ॾोही कार्रवाइयुनि ऐं क्राइम ते कंट्रोल करण जी कोशिशि करे रहिया आहियूं। SSP सिजावल वधीक चयो त आऊं ज़िले जे अवाम खे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त गवर्नमेंट तरफ़ां ॾिनल हिदायतुनि ते अमल कनि, समाजी विथीअ जो ख़्यालु रखनि, SOP ते अमल कयनि त जीअं हिन ख़तरनाक खूनी वबा खां बचाव थी सघे। कैमरामैन राज़ पठाण सां गॾु इमदाद पठाण, सिंध धरती न्यूज़ सिजावल।